प्रोग्राम पेश कजे तो सुगड़न सत। प्रोग्राम सुगड़न सत सां माया जी मेज़बान शहज़ादी फुरगड़ी। सत जीअं त हीउ प्रोग्राम तव्हां भेनरुनि तव्हां सर्तियुनि जो प्रोग्राम आहे ऐं असांजी कोशिशि हूंदी आहे त असां पंहिंजे हिन प्रोग्राम में तव्हांजी का भेण कंहिं सर्ती खे ज़रूरु दावत ॾियूं त जीअं उहा तव्हांखे ॿुधाए सघे पंहिंजे कंहिं शोबे जे हवाले सां, पंहिंजे कंहिं बिज़नेस जे हवाले सां, तालीम जे हवाले सां, सिहत जे हवाले सां केतिरा ई सुवाल हूंदा आहिनि जेके असां पंहिंजे महिमाननि सां कंदा आहियूं ऐं उहा जेका उन्हनि वटि ॼाण हूंदी आहे उहे तव्हां ताईं पहुचाइनि थियूं। त हिन वक़्तु असां सां गॾु मैडम फरीदा चन्ना साहिबा मौजूदु आहे त पाण हिकु उस्ताद बि आहे ऐं पाण सोशल वर्कर बि आहे। गॾोगॾु पाण लिखणु पढ़ण सां बि दिलचस्पी रखनि थियूं। हिन वक़्तु असां सां गॾु मौजूदु आहिनि। फरीदा तव्हांजी तमामु वॾी महिरबानी जो तव्हां असांखे पंहिंजे क़ीमती वक़्त मां टाइम ॾिनो। शहज़ादी तव्हांजी महिरबानी। फरीदा जीअं त तव्हां पाण हिकु उस्ताद बि आहियो ऐं सोशल वर्कर बि आहियो त असां तालीम जे हवाले सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं गॾोगॾु जेके समाज में जेके कमकारियूं आहिनि ऐं ख़ासि तौर ते बिज़नेस जे हवाले सां बि तव्हांजो काफ़ी तजुर्बो रहियो आहे त उन हवाले सां बि पंहिंजी सर्तियुनि सां ज़रूरु ज़िक्र कंदासीं। अच्छा, तव्हां तालीम जे हवाले सां हिकु उस्ताद आहियो त कीअं था ॾिसो त हींअर जेको असां वटि पढ़ाई जो जेको रुझान आहे ख़ासि तौर ते नियाणियुनि जे हवाले सां छोकिरनि ऐं छोकिरियुनि में त उहे पढ़ाई में अॻभरियूं आहिनि, कोशिशि वठनि पियूं या बॉइस वधीक था वठनि? तव्हांजी नज़र में कीअं ॿिन्ही खे ॾिसो था शागिर्दनि में त छोकिरियुनि ऐं छोकिरनि में जेको तालीमी सिलसिलो आहे उन में दिलचस्पी अॻिते वधणु ॿिन्ही में? हा शहज़ादी, एजुकेशन जो जेको आहे पंहिंजे इंटीरियर साइड पूरे सिंध में हिकिड़ो मसइलो ई रहियो आहे माया जी माइनि जा या ॿारनि जा निंगरियुनि जे हवाले सां। त मां उस्ताद हुजण जे नाते मां तंज़ीम में पेटेलिफ में मरकज़ ते ब 2 साल मूं पंहिंजो किरदारु अदा कयो। उनमें काफ़ी मूं सिंध में विज़िट कया त उनमें सिंध में स्कूल हुआ त उनमें मूं विज़िट कया त वालदेन सां मुंहिंजो मिलणु वधीक थियो। वालदेन जी दिलचस्पी आहे छोकिरियुनि जे हवाले सां? दिलचस्पी कोन्हे। अच्छा, 5 ताईं त पढ़ाईंदा आहिनि, 5 दर्जे ताईं। पोइ हालांकि असां न्याणियुनि जी दिलचस्पी हूंदी आहे त असां अॻियां पढ़ूं, अॻियां वधूं। ऐं असांजे इंटीरियर साइड स्कूल ऐं स्कूल खां पोइ कॉलेज, हाई स्कूल जेको बि मसलन ॾुखियाई आहे को बि हुते अहिड़ो कोन्हे त हुते उन्हनि जो स्कूल हाई स्कूल या कॉलेज हुजे। घणनि ॻोठनि में वञूं था त हुते 5 दर्जे ताईं स्कूल आहे पर हुन में बि छोकिरियूं कीअं उन्हनि जी भला अचण जो रुझान स्टैंड कोन्हे। अच्छा, हा। ऐं मां पाण बि हिकिड़े ॻोठ सां सईदाबाद सां तालुक़ रखां थी जी। त असांजी चन्ना बिरादरी में घणो घटि रुझान हूंदो। अच्छा, हाणे मां सम्झां थी अहिड़ी का बि बिरादरी कोन्हे का अहिड़ी ज़ात कोन्हे जिते इहो रुझान घटि हुजे त नियाणियुनि खे न पढ़ाइजे? पहिरीं हो। अच्छा, पहिरीं हो त मां बि शहर जी तरफ़ जीअं मुंहिंजा ॿार तालीम हासिल करण लाइ या मूंखे पढ़ाइण लाइ शहर जी तरफ़ आया। ॻोठ में उन टाइम रुझान कोन ऐं अञा मां ॾिसां थी शहर में त सिंधी स्कूल कोन। अच्छा, जिते सिंधी मतलब सब्जेक्ट वाइज था चओ? हाँ, सिंधी स्कूल हाणे ख़त्म थियनि पिया। न ईअं न आहे, सिंधी ॿार पढ़नि बि पिया ऐं सब्जेक्ट में कासमाबाद में तव्हां कासमाबाद में ॾिसां त वधीक रुझान आहे स्कूल सिंधी स्कूलनि जो। पर छाकाणि त सरकारी जेके बि असांजे स्कूल्स आहिनि गवर्नमेंट जा उन में त असां वटि तक़रीबन जेको आहे उहो सिलेबस ॿारनि जो आहे मदर टंग में। ॾिसो न, उन जी पंहिंजी जेका मादरी ॿोली आहे उन में आहे, साइंस जो सब्जेक्ट आहे या इहे सभई सब्जेक्ट पंहिंजी मादरी ॿोली में आहिनि ऐं उन में ॿार सुठी तरह सां पढ़ी सघे थो। छाकाणि जो प्राइमरी में त असांखे मादरी ॿोली में ई ॿारनि खे पढ़ाइणु घुरिजे ऐं उन में हू पढ़नि पिया। हिन वक़्तु बि तव्हां ॾिठो हूंदो त जेको असां वटि एजुकेशन डिपार्टमेंट में केतिरा ई अहिड़ा असां वटि जेके आहिनि से इम्तिहानी हवाले सां
चटाभेटी जे हवाले सां असांखे जेको आहे सो अॻिते ॿारनि जे लाइ उन्हनि कोशिशूं वरितियूं त मुख़्तलिफ़ उन्हनि तकरीरी मुक़ाबला थिया, उन्हनि में नातुनि जा मुक़ाबला हुआ, साइंस जे हवाले सां हुआ, जेके ॿारनि मादरी ॿोलियुनि में अॻिते जेके आहे सो उन्हनि कोशिशूं वरितियूं। तव्हां हिकिड़ो सवाल कयो, तव्हां असांजी नियाणियुनि जी तालीम जे हवाले सां जी छा रुझान आहे? जी तो हींअर बि रुझान इहो ई आहे त असांजी नियाणियूं अञा उन्हनि खे स्कूलनि में मोकिलणु खपे, अवेयरनेस ॾियणु खपे। हा जीअं घणे खां घणी दाख़िला जेका असांजी छोकिरियुनि खे सिंध एजुकेशन हिन में वधीक किरदारु अदा करे रहियो आहे। सही। अच्छा, पाण इहो अञा ॻाल्हियुनि जो सिलसिलो फरीदा जारी रखंदासीं। पहिरीं गॾिजी हे गीत था ॿुधो। पाछा हिंचा तड़ जीवी
यही बिज़नेस रहे हाणे मुंहिंजी पार्टनर आहे रज़िया बलोच अच्छा उहे हिन खे फॉलो करनि पिया हलाइनि पिया पर मूं हिन दौरान सभु जजमेंट कई त असां औरतुनि जे लाइ का ॻोठ छा ऐं शहर छा किथे भी औरत कम करे सके थी, कारोबार करे सके थी पर असां सिंध में औरत खे इज़त ऐं मान ॾियनि था जी पर ॾुखियो आहे सर्वाइव करणु अच्छा ॾाढो मायुनि जे लाइ त जीअं हाणे इहा आहे त हुकूमत या असांजी रियासत आहे सिंध आहे जीअं अॻियां हाणे जेके छोकिरियूं आहिनि या न्याणियूं उन्हनि जे लाइ ॾिसो ट्रेनिंग सेंटर भी आहे अचनि पियूं त हाणे बाहिम्मत आहिनि हाँ कारोबार करण थियूं ऑनलाइन कारोबार करण जी कोविड असां वटि घणो 2 साल रहियो त कोविड में मां ॾिठो त काफ़ी छोकिरियुनि पंहिंजो कारोबार कयो हाँ कारोबार लाइ बिज़नेस अॻियां सुठो आयो कयो हाँ बिज़नेस अॻियां आयो ऐं ऑनलाइन बिज़नेस खे वधीक हाँ हथी मोट मिली मिली अॻिते मोट सही। मिली अच्छा इन में हिकिड़ो त असां वटि जेको औरतुनि जे लाइ सोचियो वेंदो आहे त असां जेके ख़ासि तौर पे बहिराड़ी जूं जेके असांजूं भेणूं आहिनि उन्हनि वटि हुनर आहे त हू पंहिंजे हुनर सां कमु कनि थियूं ठीकु आहे न उन में भर्त भरीनि थियूं रलियूं तमामु ख़ूबसूरत जेके आहिनि उहे रलियूं सिबनि थियूं उन सां गॾु असां वटि टोपियूं ॾाढियूं सुठियूं ठहनि थियूं सॻियूं तमामु सुठियूं ठहनि थियूं ऐं तमामु सुठो असांजो हुनर आहे पर उन सां गॾो गॾु जेके कॾहिं शहर जे हवाले सां पाण ॻाल्हि कयूं त जेका शहर हलाया मूं 5-7 साल मुंहिंजो यही बिज़नेस रहे हाणे मुंहिंजी पार्टनर आहे रज़िया बलोच अच्छा उहे हिन खे फॉलो करनि पिया हलाइनि पिया पर मूं हिन दौरान सभु जजमेंट कई त असां औरतुनि जे लाइ का ॻोठ छा ऐं शहर छा किथे भी औरत कम करे सके थी कारोबार करे सके थी पर असां सिंध में औरत खे इज़त ऐं मान ॾियनि था जी पर ॾुखियो आहे सर्वाइव करणु अच्छा ॾाढो मायुनि जे लाइ त जीअं हाणे इहा आहे त हुकूमत या असांजी रियासत आहे सिंध आहे जीअं अॻियां हाणे जेके छोकिरियूं आहिनि या न्याणियूं उन्हनि जे लाइ ॾिसो ट्रेनिंग सेंटर भी आहे अचनि पियूं त हाणे बाहिम्मत आहिनि हाँ कारोबार करण थियूं ऑनलाइन कारोबार करण जी कोविड असां वटि घणो 2 साल रहियो त कोविड में मां ॾिठो त काफ़ी छोकिरियुनि पंहिंजो कारोबार कयो हाँ कारोबार लाइ बिज़नेस अॻियां सुठो आयो कयो हाँ बिज़नेस अॻियां आयो ऐं ऑनलाइन बिज़नेस खे वधीक हाँ हथी मोट मिली मिली अॻिते मोट सही। मिली अच्छा इन में हिकिड़ो त असां वटि जेको औरतुनि जे लाइ सोचियो वेंदो आहे त असां जेके ख़ासि तौर पे बहिराड़ी जूं जेके असांजूं भेणूं आहिनि उन्हनि वटि हुनर आहे त हू पंहिंजे हुनर सां कमु कनि थियूं ठीकु आहे न उन में भर्त भरीनि थियूं रलियूं तमामु ख़ूबसूरत जेके आहिनि उहे रलियूं सिबनि थियूं उन सां गॾु असां वटि टोपियूं ॾाढियूं सुठियूं ठहनि थियूं सॻियूं तमामु सुठियूं ठहनि थियूं ऐं तमामु सुठो असांजो हुनर आहे पर उन सां गॾो गॾु जेके कॾहिं शहर जे हवाले सां पाण ॻाल्हि कयूं त जेका शहर जी औरत आहे उहा उन खां अलावा ॿियो कहिड़ो अहिड़ो कारोबार करे सघे थी जेको आसानी सां करे बि ऐं उनखे उहे मुश्किलात बि महसूसु न थियनि कहिड़ा अहिड़ा कारोबार जेके नंढा नंढा तव्हां सम्झो था त उहे करे सघनि हा शहज़ादी असां हिकिड़ो बिज़नेस फोरम मायुनि जे लाइ लॉन्च कयो आहे जंहिंमें असां सां गॾु घणी सोशल मायूं ऐं कारोबारी मायूं असां सां गॾु आहिनि उन्हनि जो छा मोट मिले थी त उन्हनि जो मक़सदु इहो आहे जेके नंढो कारोबार करनि थियूं मायूं जेके ॻोठ में आहिनि नंढा पंहिंजा दुकान या भरत ऐं टोपी ऐं गज ई ठाहे ऐं वरी हिकिड़ो कमु फरीदा इहो बि आहे त अॼुकल्ह जेको आहे सो घर वेठे औरतूं रध पचा करे उहे बि ऑनलाइन पंहिंजो इहो कमु हलाइनि थियूं इनखे बि काफ़ी टिफिन सिस्टम हा काफ़ी इनखे बि अॻिते इहो कमु वधियो आहे उनखे तव्हां कीअं था ॾिसो इहा आहे त इहे कम वधीक पहिरीं तव्हां ॾिसो त मेंबर जेके कम्यूनिटी हुई इहे टिफिन जा समोसा रोल उन्हनि में हूंदो पापड़ इहे सभु उन्हनि में हूंदो हाणे हिकिड़ो ट्रेंड थी वियो आहे हाणे त जीअं असांजी नंढियूं पहिरीं वॾी वॾी मायूं वॾी एज जी मायूं कंदियूं कारोबार पापड़ विकिणंदियूं या समोसा या रोल या टिफिन दुकान ते वञनि उहो बि यादि हूंदो जॾहिं शादियूं थींदियूं हुयूं पंहिंजे बहिराड़ियुनि में त असांजूं काफ़ी औरतूं हूंदियूं हुयूं उहे ई कारोबार कंदियूं हुयूं जीअं उन्हनि खे तव्हां पापड़ जी ॻाल्हि था कयो त उन्हनि वटि खाधे जूं बि शयूं हूंदियूं हुयूं ऐं कुझु ईअं हूंदियूं त चूड़ियूं जेके आहिनि उहे विकिणंदियूं हुयूं ऐं उन्हनि वटि मेहंदी हूंदी क्रॉकरी हूंदी थांव हूंदा ऐं चङो मतिलबु उन्हनि जो कारोबार उन्हनि शादियुनि जे दौरान उन ख़ुशी वारो जेको हिकिड़ो ॾींहुं हूंदो आहे उन में बि उहे रखंदियूं हुयूं त उहो सिलसिलो मां सम्झां थी अञा हाणे थोरो वरी वधी वियो आहे कमु त
अच्छा हाँ त इहा त ओ तो असांजे सिंध जी औरत अवेर शुरू खां आहे जी सही आहे बहादुर बि आहे बिल्कुलु अवेर बि आहे तव्हां माई बख्तावर सां जे तशबी कयो ऐं त असां त असांजी मायूं ईअं नथा चऊं त सिंध में पहिरीं बिल्कुलु पर्दा हुआ या ॿधल हुयूं न बनी जी फुटी चूंडियूं खेती कंदियूं न हाथो कंदियूं आहिनि सभु जेके पंहिंजे घर जा कम सां गॾु ॿाहिरि पंहिंजे घर खे बि सपोर्ट कंदियूं आहिनि ऐं अॼु जेके शहर जी मायूं आहिनि सिंधियाणियूं हुजनि औरत आहे औरत पर उहो सभु पंहिंजे घर खे बि सपोर्ट करे रहियूं आहिनि को न को कारोबार सां ऐं पंहिंजो कम बि घर जा ॾिसणियूं आहिनि ऐं पंहिंजे कारोबार फरीदा तव्हां जीअं हाणे जॉब बि कयो था ऐं गॾोगॾु ही कारोबार बि कयो था अच्छा पंहिंजे घर खे केतिरो टाइम ॾियो था ईअं त न आहे कॾहिं घर वारनि जी का शिकायत हुजे त अम्मी सॼो ॾींहुं कमु थी करे ॿाहिरि ऐं असांजी मानी बि वक़्त ते नथी मिले या कपिड़ा बि तयारु नथा मिलनि ख़ासि तौर ते पंहिंजे ॿारनि जे हवाले सां या पंहिंजे हस्बैंड जे हवाले सां इहे बि कुझु पंहिंजा जेके एक्सपीरियंस आहिनि त असां सां शेयर कयो बिल्कुलु ईअं न ईअं मसां मां पूरी कोशिशि कंदी आहियां घर में ॿारनि खे टाइम ॾियां जॉब खे पंहिंजे सही टाइम ॾियां ऐं जॉब ज़ाहिर आहे जेके जॉब मायूं कंदियूं आहिनि ज़रूरी आहिनि मायूं कंदियूं आहिनि त उन्हनि खे डबल बर्डन हूंदो आहे तो घर अची बि ॾिसंदियूं आहिनि घर खे ॿारनि खे बि संभालंदियूं उन्हनि जा कमकार उन्हनि जा इशू अगरि राति जो असां कचहरी कंदा आहियूं ॿारनि सां त काफ़ी शयूं ईंदियूं आहिनि त हू मूंखे ई सॉल्व करणियूं आहिनि मुंहिंजे पीउ खे सॉल्व न मुंहिंजो फादर सॉल्व न कंदा मां ई कंदसि त जीअं उन्हनि जो स्कूल वञिणो आहे या उन्हनि जो बुक्स जो को मसइलो आहे या उन्हनि जा खाइण पीअण जो मसइलो आहे या जे हीअ न खाधो या उन्हनि जा ट्यूशन जा मसइला आहिनि इहे ऐं वरी रद पका में इहो हूंदो आहे त कॾहिं होटलिंग मां न कई आहे वधीक कोशिशि कई आहे त ॿारनि खे पंहिंजो हथ जो ठाहिनि पंहिंजे हथ सां ॿारनि खे शिकायत हूंदी आहे अक्सर त होटलिंग न थिए मम्मी होटल सां मानी न अचे अच्छा घर में ठाहियो हिन मतिलबु त तव्हां सुठी कुकिंग कयो था हा ॿारनि खे पसंदि आहे त हिन जो मतिलबु इहो थियो त तव्हां सुठी कुकिंग कयो था पर हाणे इहा सुठी कुकिंग त असांखे प्रूफ सां जॾहिं मिलंदी तॾहिं ख़बर पवंदी छो त मुंहिंजो कहिड़ी शइ सुठी ठाहे शहज़ादी मुंहिंजो तालुक मेमण बिरादरी सां आहे काठियावाड़ी मुंहिंजी मदर काठियावाड़ी आहे फादर मुंहिंजा चना अच्छा अच्छा चलो उहे त ख़ैर असांजियूं औरतूं जेके बि आहिनि उहे सभु सुघड़ आहिनि चाहे उहे कहिड़ी बि ज़ात सां तालुक रखनि ख़ासि तौर ते रत पचा जे हवाले सां हर घर में इहा ख़ूबी हूंदी आहे त उहा औरत इन रंधिणे जे हवाले सां हुनर जे हवाले सां पंहिंजे पाण खे मञराए थी अच्छा गॾोगॾु इहो बि ॿुधाईंदा हलो त जेके असांजूं सिंधी सिंगर्स आहिनि जेके फ़नकाराऊं आहिनि उनजो कंहिंजो आवाज़ु तव्हांखे सभिनी खां सुठो थो लॻे कंहिंजो ॿुधणु चाहींदो या असां तव्हांखे पाण ई कुझु सॉन्ग ॿुधायूं हलो ठीकु आहे असां तव्हांखे तमामु सुठो अहिड़ो गीत ॿुधायूं था